अस्सलाम वालेकुम। आऊं सिंगर निगत नाज़ ऐं जीअं त मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त असांजे सिंध धरती जो तमामु बहितरीनु सीनियर आर्टिस्ट बि रहिया आहिनि उहे ऐं तमामु बहितरीनु सुठा प्रोड्यूसर बि आहिनि सैयद मुनवर हुसैन शाह। उन्हनि पंहिंजो यूट्यूब चैनल ठाहियो आहे सिंध वर्ड जे नाले सां। उन चैनल ते तमामु बहितरीनु सुठा ड्रामा सीरियल बि आहिनि। जिस दिन तू हीर को ब्याह कर इस घर में लेकर आया ना, उस दिन इस रोटी में जहर मिलाकर तुझे दूंगी। ये कुल्हाड़ी जो तेरे पैरों में फेंकी है, तेरे गर्दन पे भी आ सकती थी। किसने रोका है तुम्हें? चली जा। चली जा। कॉमेडी भी आहे ऐं असांजा सॉन्ग्स मौजूदु आहिनि उन चैनल ते। हर आर्टिस्ट जा सॉन्ग आहिनि ऐं ड्रामा आहिनि। तमामु बहितरीनु चैनल आहे सिंध वर्ड जे नाले सां। बाहुबली कट्टबा गोठ में रहंदड़ हर अहिड़े माण्हूअ जे गिचे में मुंहिंजो खून विझजो जेके मुंहिंजो ब्लड प्रेशर हाई था कनि। सुर्खी पाउडर लालड़ियूं ज़नाना कपड़ा बि पाराईंदी ऐं ॾाढो रो बि थी पाराई। हाणे हल त हलऊं, घणी थी आ तुंहिंजी बेइज्जती। मुअल जवाब कोन ॾींदा आहिनि, मुअल ख़ामोश हूंदा आहिनि। अरे अबा निकलो था बाहर, जब 15-20 लाल तू ठोकिया हे ता एड़ो कम कयो छो था जैसा वडे जीपट ऐं मां तव्हां सभिनी खे गुज़ारिश कंदसि त तव्हां सभई उनखे ॾिसो चैनल खे ऐं उनखे लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। थैंक यू सो मच। Keep watching Sindhu.